करोड़ खपनि था मूंखे 3 करोड़ तुंहिंजे पुट ऐं भाइटे जा 3 करोड़ न मिलिया त तुंहिंजो पुट ऐं भाइटे खे गभा गभा करे नालीअ में उछले छॾींदुसि नाली में त ठीकु आहे पोइ मुंहिंजो माण्हू तो वटि ईंदो ऐं पैसा ॾींदे तुंहिंजा छोकिरा तो वटि पहुची वेंदा कोई दोखो न थींदो दरिया ख़ान ज़बान जो पको ऐं सचो आहे मां धाड़ेल ज़रूर आहियां पर दगाबाज़ न आहियां हा हा ठीकु आहे ख़ुदा हाफ़िज़ दोस्तो चीफ जो हाणे कमु पूरो थी वियो पूरा 3 करोड़ मिलंदा 3 करोड़ सरदार बिल्कुल 3 करोड़ मिलदा वो तो चीफ खुश थी वेंदो 3 करोड़ अस्सलाम वालेकुम बताना पर हैदर रहमान आया तो ना मिलना हां कमदार वन जल्दी वठी अचे अस्सलाम वालेकुम हां केड़ा हाल आहिनि दोस्तो खुश आहियो अल्लाह या करम वियो खैर ताए बैठा माण्हू अलाए कहिड़े जान में घुमा बस यार हिते ई आहियूं यार ॻाल्हि इहा आहे सलमान हैदर ऐं मां तोखे घुमाइण लाइ वठण आहियां न यार मां नथो हली सघां छो सलमान खैर त आहे दरअसल मूंखे पप्पा ॿाहिरि वञण खां रोकियो आहे पर रो मिठा माण्हू यार बादशाह नाले के माण्हू पप्पा जे ॿिनि माण्हुनि ते हमलो करे ज़ख़्मी करे वेंदो आहे धमकियूं बि ॾियारियूं अथई ख़बर न आहे हुनजी अलाए कहिड़ी दुश्मनी आहे इन करे पप्पा मूंखे ॿाहिरि निकिरण खां मना कई आहे यार असां सां ही बबर शहर जो गॾु आहे त पोइ छो थो परेशान थी हा इहो त सही आहे पर मुनासिब नथो लॻे यार तुंहिंजी मर्ज़ी पर हिकु ॻाल्हि ॿुधाए हा पुछ या सलमान तोखे इहा ख़बर आहे कि ग़रीब मारवाड़ सां तुंहिंजे पीउ ज़ुल्म कयो ऐं उहो तंग अची हुन खां पलांग वठे थो पोइ न यार मुंहिंजो बाबा साईं त हिकु नेक इंसान आहे इहो ग़लति कमु कीअं थो करे सघे राजा साईं असां सलमान खे वठण आया आहियूं भर वारे ॻोठ में मलाखड़ो आहे ॿाहिरि मुल्क खां आयो आहे असां चओ त हिन हितां जे कल्चर खे ॾिसे पर पुट चाचा साईं तव्हां को बि फिक्र न कयो सलमान असांखे सभु कुझु ॿुधायो चाचा असां सां बबर शहर जो गॾु आहे त पोइ फिकिर छाजो ठीकु आहे मां तव्हांजे भरोसे ते हिनखे छॾियां थो पर हर तरफ़ जो ध्यानु रखिजो तव्हां को बि फिकिर न कयो छा तव्हां बि हलंदव असां सां घर वारे ॻोठ में मलाखड़ो आहे तव्हांखे ख़बर आहे त अॼु मैदान में बबर शहर लहंदो वेरी नाइस पोइ त मां बि हलंदसि अंकल मां बि हिननि सां वञां ठीकु आहे त पोइ जल्दी अचण वारी करियो ठीकु आहे पप्पा वालेकुम शहबाज खान वालेकुम सलाम ठारा इंस्पेक्टर ठारा तो छा कयो शहबाज खान ही शख्स केरु हुयो यो सलमान जो दोस्त आहे ऐं हू ॿियो बि दोस्त हुयो पहिरियों तूं इहो ॿुधा बादशाह गिरफ़्तार छो न थियो आहे 24 कलाकनि खां 36 कलाक थी विया आहिनि तो कुछ भी ना है करो शहबाज खान सब कुछ थी वेंदो तव्हां परेशान न थियो छो जो मुंहिंजो नालो आहे इंस्पेक्टर ठारो विझंदो आहे ॾोहारनि में मारो सम्झ में नथो अचे त इहो छो पियो करे शहबाज खान
हूंदो को केवल जीअं तव्हांजे बूट हेठां लताड़ियल हाणे हलियो आहे हाथीअ खां पलव वठण। इंस्पेक्टर ठारा केवल खे कॾहिं बि कमज़ोर न सम्झ, छो त कॾहिं बि हाथीअ खे किराए सघे थी। जॾहिं केवल खे हाथीअ जी सूंड ताईं पहुचण ॾींदासीं त हो केराईंदी न। पर जेको कुछ भी करणो अथई जल्दी कर, ईअं न थिए जो पाणी सिर खां पार थी वञे। शहबाज खान तव्हां घबरायो ई न, अञा इंस्पेक्टर ठारो ज़िंदा आहे। आ तू मुंहिंजी तोतड़ी तोखे सेवण घुमा वाह जो उन ॾींहुं मूं तव्हां मुंहिंजा पटका लाराए छॾिया। तव्हांजे आसिरे मां वर विधा त तव्हां मूंखे खटाईंदो ॿिया ज़कूटे खां। हाणे हीअं कयो तव्हांखे ज़कूटे सां मुक़ाबिलो थो करे। जे भॼी विया त ख़ैर आहे, अॼु हिन ज़कूटे सां मां पाण मुक़ाबिलो कंदुमि। मां बि पर हया आहिनि। आतम जी तोतड़ी तोखे सेवण घुमाया। आतम जी तोतड़ी देता हाल अॼुकल्ह लॉटरी लॻी थी छा? बाक़ी न त वरी लॉटरी त लॻी आहे न। पर असां ग़रीबनि जी पार त हुजे। वाड़ी वाह, खाइण महिल गॾु ऐं सुम्हण महिल वरी मसी ते। ओ चरिया मां त तुंहिंजी आहियां, मुंहिंजा दोदड़ा। इहो बाक़ी 1.5 फुट ज़कूटो। अरे चरिया इहो त मां पंहिंजी हिफ़ाज़त लाइ रखियो आहे। हिफ़ाज़त जे लाइ या वरी असां जहिड़नि हजामत जे लाइ? दिलि त चऊं हिनखे डंडे कुंडे में विझी घरड़े घोटे छॾियासीं। हा कंहिंखे घोटींदे? तुंहिंजे लाइ थोरे थो चवां, मां तो चवां ठाडल खे घोटे पी छॾींदुमि। तू ईअं न मुड़ंदी बि त तोखे मां कलमो पढ़ायां। हाणे शमू खे ख़बर पवंदी कीअं तो ज़कूटो ॾींहं जा तारा ॾेखारेसि। सरकार खां जुमन मिलण आया वन वठी थियसि, लॻे थो त जट जो दुआब थिया ते अची वियो। अचु जुमन अचु, मूंखे अॻु में ई ख़बर हुई त तूं सोचे सम्झी पंहिंजे ज़मीन जो सौदो हाणे करो। शहबाज खान इहा तुंहिंजी भुल आहे, खुशफहमीअ में न रहिजांइ। मां तोखे ज़मीन कोन ॾियण आयो आहियां, बाक़ी जो आयो आहीं। शहबाज खान इहो ॿुधी छॾ त हाणे तुंहिंजे बरबरियत वारो दौर ख़तम थी चुको आहे। तुंहिंजी ज़ालिमियत ख़तम थियण वारी आहे। हाणे बि मौक़ो अथई, मौक़ो त पंहिंजे रब पाक खां माफ़ी वठ त तुंहिंजे लाइ बहितर थींदो। बंदि कर बकवास जुमन, तोखे शादी ख़बर न आहे। शहबाज खान उहा हस्ती आहे जंहिंजी जड़ ॿुधण सां शींहं ॿेड़ो छॾे वेंदा, अहिड़ा बलाऊं पंहिंजा थाक छॾे वेंदा। बस कर शहबाज खान, बस कर। हाणे उहो वक़्तु तूं खाई, हाणे बि वक़्तु पियो कोन्हे। मुसले ते झुकी अल्लाह पाक जे दरबार मां माफ़ी वठ त उहो वॾो करीम आहे। माफ़ी ॾेई त उन खां केरु पुछा कंदो। शहबाज खान इन जो मतिलबु तूं मूंखे सम्झाइण वञ त मां झुकी पवां।
यार किस न थी तो या तो जी भला इन बादशाह खां को भी बचाए न सघंदो तो जो सब गुरूर मिट्टीअ में मिलाए छॾींदो ऐं यादि रखजांइ चङो मां हाणे हलां वॾा साईं बादशाह त असांजी इज़त में धूड़ विझी छॾी आहे टके जा माण्हू असांजे मां में मां इन जे लाइ तव्हांखे पंहिंजा बाज़ू ॾियां शाबाश असांखे तव्हां जहिड़नि सुठनि दोस्तनि मां इहा ई उमेद हुई किथों जो बादशाह खे ॾिठी बादशाह खे न ॾिठो अथई अरे हिते घुमो दादा बादशाह खे ॾिठो आहे शनाख्त कार्ड अथई घर की सही है साहब तलब न कर वाला करता है ना ये न कर अरे बस तू थी किथों जो आहे हितां जो आहे साईं कार्ड ना आहे साहब छो न आहे ये पी जी बात अबे रुक कर अच्छा बेटी भी आया आया आजा आप पहलवान हट्टू हट्टू ख्याल करिए आयो 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 वाह रे वाह छोकरा वाह हाँ हिंदी लगी गई हट्टू 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 मल पहलवान खटियो जबरदस्त नमूने सां खटी रहमान पहलवान मशहूर पहलवान रहमान पहलवान अठ गोट खटी आयो आहे नाए गोट में अची पहुतो रहमान पहलवान रहमान खाने से मथे रहमान पहलवान रखियो रहमान पहलवान खटियो खबर है नारे हैदरी रहमान मुंहिंजे दोस्त खे मल मारी आहे मां रहमान खे ॾाढ सां मल मारे मां पंहिंजे दोस्त जो पलो वरितुमि रहमान खां तव्हां सभु मूंखे दाद ॾींदव ॾिसंदव त मां रहमान खे कीअं थो मल हणां ख़बर पइजी वेंदी रहमान खे मां त शैतान कई आहे घटि मां बि कोन कंदोमांव मल मुंहिंजो हिनखे परवरदिगार मारी फाइनल मुक़ाबलो आहे चोटी जो मुक़ाबलो आहे ॾिसूं त हाणे केरु थो खटे न वाह रहमान वाह 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 शुरू थी विया
अब्दुल रहमान खड़े से मथे अब्दुल रहमान फेराज मथे घुमाए आया पहलवान अब्दुल हफीज सफा सुल्तान के सामने दा वाह रहमान हफीज के मथे घुमाए वाह रहमान तू तो रिकॉर्ड सफा तोड़े छॾिया ओ हल बेरा अरे अबा हेॾे अचो जी शबान अली खान सदिक वञा नाले तो नालो छा थी गुलाम यासीन भाई सही है अबा का भलड़ी सफाई है ॾिस जे पाण ठाऊ को आहे जी साईं जी अहिड़ी ठाउकड़ी का चले पिया ये मथे में ठकावा निकिरनि हा ड्यूटी जो ठकावा साईं निकिरनि जी सर जी वञ बाबा मौला आबाद करे के जिन तपायो मूंखे हलो जा अचे शमन मकान चार बाबा अदा बके का एक चाय खणी आ जल्दी अच यार भूख लगी है हा बाप पियूं साल कोसी आ यार तव्हां छा खाधो पीतो कुझु अथव बुख ते वेठा हो मां वांगुरु अची साईं तव्हां केक बाबा मेहरबानी बाबा सुञो मां बीको न आहियां छा कयां सॼो ॾींहुं हिननि मोदी भाउ जे जिन तपायो मथे में अची सूर पियो आहे इन करे पियो चांहि अरे 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 मुंहिंजी चांहि कान्हे भाई केक का ॾियां मुंहिंजा यार चरियो त न आहे हा हिकु मुंहिंजी चांहि पी वरी चए थो त केक खाई वियो आहियां मां तुंहिंजो ख़ैर त आहे सूबेदार छा मसलो आहे सब ख़बर पहुंची वेंदा सिर्फ़ हिकु दफ़ो जेल जी हवा खाई ॾिस सूबेदार पर कहिड़े ॾोह में ॾोह बि ॿुधाईंदा सही पहिरियों हिकु दफ़ो जेल जी मानी त खाई ॾिस न सरे हर ॾोहारी चवंदो आहे त मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे सूबेदार तूं ईअं ई हिन ॻोठ जे ग़रीब मारूड़नि खे तंग कंदो हूंदे न वठी हलोसि हिन खे अचो ॿारो अचो अचो बच्चा अचो अचो अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां ॾाढो ख़ुशि आहियां मां हे मां तव्हांजे लाइ मिठाई आंदी आहे न ख़ुशीअ में कहिड़ीअ ख़ुशीअ में चाचा ये शादी मिठाई आहे इन्हीअ ख़ुशीअ में थो मिठाई विरहायां जो ज़ालिमनि जो अॼु अंत अची वियो आहे अल्लाह पाक हिकु फ़रिश्तो मोकिलियो आहे
चाचा इहो कहिड़ो छा तव्हां न ॿुधो आहे बादशाह चाचा भाषा सभु चवंदा आहिनि त पोइ तव्हां बि सभु गॾिजी चओ बादशाह ज़िंदाबाद बादशाह ज़िंदाबाद बादशाह ज़िंदाबाद हाणे सभु गॾिजी चओ मां सां बादशाह हा रहमान इज़त सां ॿुधाईंदे या अचां पंहिंजी पुलिस वारी गदर मां बादशाह आहियां। तू ई बादशाह आहे मां बादशाह न आहियां। बादशाह न आहियां मां बादशाह न आहियां। ईअं तू न मञी मां चाहियां थो शराफ़त सां ॿुधाए मां बादशाह न आहियां। बादशाह न आहियां मां सूबेदार बादशाह न आहियां मां। बादशाह न के तरी केरु आहीं तूं मुंहिंजो नालो रहमान आहे। सूबेदार ठा माण्हू तूं भले सोर आज़माई करे ॾिस मां बादशाह न आहियां मां रहमान आहे। त पोइ ॾिस इंस्पेक्टर ठारो विझंदो आहे ॾुहारनि में मारो मां बादशाह न आहियां चैम्बर मां तोखे मां थकिजी पियो आहियां साह पटे वरी तोखां पुछां थो पिया बेटा माण्हू तुंहिंजी ॿान में एतिरो दमो न मां बादशाह न आहियां। हैदर हैदर ख़ैर त आहे छा कंदो थो अची हैदर तुंहिंजे यार रहमान खे पुलिस पकड़े खणी वई आहे। छा रहमान खे पुलिस खणी वई आहे पर छो रहमान खे पुलिस मोबाइल में विहारे ज़ोरी खणी वियो आहे। अरे सलमान किथे आहे ख़ैर त आहे तेजरो मेल वांगुरु बिना सिंगल पियो जी छा थियो आहे छॾ हिन ॻाल्हि खे वञ सलमान खे सॾु कर सलमान साहब त कमरे में आहे सॾु करे अचांसि वञ हुनखे ॿुधाए त हैदर आयो आहे वञ जल्दी वठी अचेसि तूं हिते बि अचो तूं हैदर ख़ैर त आहे यार खैरी त न आहे न आख़िर छा थियो आहे कुझु त ॿुधाए रहमान खे इंस्पेक्टर ठारो गिरफ़्तार करे खणी वियो आहे पर कहिड़ी दुआ में यार सलमान इहा ई त ख़बर न आहे न जॾहिं पाण मलाखड़े तां मोटियासीं त हू पंहिंजे घर वियो मां पंहिंजे ठीकु आहे ख़ैर आहे मां पप्पा खे ॿुधाए अचां सम्झ में नथो अचे त पुलिस ॾुहारनि खे पकड़ण जे बजाए मज़लूमनि खे छो पकड़ींदी आहे रूबी रहमान त पहिरियां ई घणा सूर सठिया आहिनि उनखे सुख मिलिया किथे आहिनि हू त ॾुख ई ॾोलापन सां रांदि खेॾंदे जवान थियो आहे भयां थो त ॾुख हुनजे मुक़दर में लिखियलु आहिनि छा इहो ॿुधाए सघे थो त हुनखे बर्बादु करण वारो केरु आहे वरी बि ख़बर त पवे मिस रूबी जॾहिं पंहिंजा ई दुश्मन थी वञनि त ॿियनि ॾे कहिड़ी मया पंहिंजा हा पंहिंजा हैदर पप्पा इंस्पेक्टर सां ॻाल्हायो आहे हुन रहमान खे शक जी बुनियाद ते गिरफ़्तार कयो आहे हलो त हलूं खेसि थाणे तां वठी अचूं
अच्छा ही ठारो किथे आहे? सर ठारो कम सां वियो आहे ॿाहिरि। मोबाइल के जो सर ठारे कम थिए। मिस्टर जोसेफ लिखी दादा ख्याल है खैर ठीक ठाक मजे में। घणो इंतजार करायो माल तो प्योर आहे न? ओ सरफू सरकार माल पीवर न जेन्यन ना जेन्यन इन करे त असांजो दुनिया में सुको तो हले। जेकॾहिं असां धोखे जो कमु कयो आहे त असांखां कोई माल न वठे आहे। नाराज न थियो विकी दादा। जोसेफ मजाक पियो कयां, जोकिंग। खबरदार कोई पहचान न करे। तव्हां सभु पुलिस जे घेरे में आयो। डिप्टी अॼु ताईं सरफू सरकार खे गिरफ़्तार करण वारो ॼायो ई न आहे। सरफू मां चवां तो बहितर अथई त पाण खे पुलिस जे हवाले कर। जैसे ॿी सूरत में मौत जो मुंहुं ॾिसणो पवंदी। टी पुलिस वटि अॼु ताईं अहिड़ी का हथकड़ी न ठही आहे जेका सरफू सरकार जे हथ में पूरी अचे। तूं सिर्फ़ हिकु दफ़ो पाण खे पुलिस जे हवाले करे ॾिस, पोइ ॾिस त तुंहिंजे हथनि जो हथकड़ियूं कीअं थियूं ठहनि। डिप्टी करे ॾिस अॼु पंहिंजो शौक़ु पूरो। ज़रूरत ही ना कड़े कम जी जन मां में चढ़ाना है। हलाए तो बाण बोलाई अरे भज ये को भज। मां तो चयोम न पुलिस जा तौदा थी और तुझे हथन जो हथकड़ियूं अॼु में तैयार आहिनि। खबरदार हटा बड़ी गुड हटा बड़ी गुड।
इंस्पेक्टर थारा रहमान किथे आहे? सलमान तव्हां वेहो, रहमान बि अची वेंदो। इंस्पेक्टर थारा, छा मां तव्हां खां पुछी सघां थो त रहमान खे तव्हां कहिड़े ॾोह में गिरफ़्तार कयो आहे? सलमान खान, तव्हां पुलिस जी अखों वाक़िफ़ न आहियो। कानून जी अखि आर पार ॾिसंदी आहे। जमादार मौलाई, लाको मां रहमान खे कढी अच। यस सर, जो तो वठी जास मिंट में। छावीर तव्हांजी नज़र में मसीद जा कखा आहिनि? तव्हां पुलिस जी पॉलिसी खे न सम्झी सघंदा, छो जो मुंहिंजो नालो आहे इंस्पेक्टर थारो। विझंदो आहियां ॾोहारनि में मारो। मिस्टर सलमान खान, इंस्पेक्टर थारो साहब सही तो चवे। मिठा माण्हू, मूं तव्हांखे चयो न त मां बादशाह न आहियां, रहमान आहियां। हरू भरू मूंखे ज़ोरी था मञायो था। बस रहमान, पुलिस त हरू भरू हर कंहिं ते शक कंदी आहे। बस बोतारा बड़े पुलिस वाले डाट हूंदो आहे। हा ड्राइवर, तव्हां सही था चओ।
ठहराइया सोनी मुडी तू पायो जानी मुँह तोले ठहराइया तोले ठहराइया ओ जानी मुँह तोले ठहराइया तोले ठहराइया ओ जानी मुँह तोले ठहराइया सोनी मुडी तू पायो जानी मुँह तोले ठहराइया सोनी मुडी तू पायो जानी मुँह तोले ठहराइया रूबी लगे थो त तू रहमान सां प्यार करण लगी आ चरी तू इहो त सोच छा रहमान तुंहिंजो आइडियल थी सघे थो न तू दीवानी थी चुकी आहीं छो जो रहमान बहादुर ऐं दिलेर जवान आहे तोखे बि त अहिड़े ई इंसान जी तलाश हुई न मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधो तव्हां वञो हिकिड़ो कमु कयो छो त पुलिस जी अखि ॾाढी तेज़ आहे इन करे तव्हां चुपचाप चालाकीअ सां वञी तव्हां चुपचाप वञी चालाकीअ सां रहमान ते हमिलो कयो जेको बादशाह जो रूप रखे थो त पाण ई बेनकाब थी पवंदो ऐं हा यादि रखिजो कंहिंखे ख़बर न पवे त तव्हां शहबाज़ ख़ान ऐं सिकंदर ख़ान जा माण्हू आहियो सरकार अवां कोई भी फिक्र न कयो असुल 9 मार्च ताईं ख़बर न पवंदी हाणे तव्हां वञो कमु करे ॾेखारियो तव्हां दिलजाए कयो कनो कन ख़बर कोन पवंदी हाणे तव्हां वञी सघो था ओके सर चङो सर वॾो नाज़ थी पंहिंजी ताक़त ते ओए छा ख़्याल थी तव्हां केरु ऐं चाहियो छा था असां केर बि आहियूं अटकाए हथ त ख़बर पवे न अरे यार मूं ग़रीब तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो अरे हाणे छड़े नमूने बाज़ीअ खे सुञाणींदा तोखे ख़बर आहे असांखे तूं केतिरो मिसकीन आहीं शराफ़त जो निकाब लाए हाणे असां सुञाणूं था तोखे तूं वॾो पहलवान आहीं यार मूंसां बुलो छो था ॾोह कहिड़ो आहे मुंहिंजो यार बस खड़ी थी वई अथसि अचो दोस्तो छॾियोसि टाइगर बादशाह बादशाह टाइगर बादशाह बादशाह टाइगर बादशाह बादशाह टाइगर बादशाह बादशाह टाइगर केर आहीं असांजो रस्तो छो रोकियो थी रिश्ते में तव्हांजो पीउ नालो आहे बादशाह 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 टाइगर बादशाह बादशाह टाइगर बादशाह बादशाह टाइगर
टाइगर बादशाह बादशाह टाइगर वन वञी पंहिंजे शहबाज खान पीउ खे ॿुधाए जेकॾहिं बेड़ो अथसि त बादशाह सां विड़े बाक़ी ग़रीब मारूड़नि सां न विड़े टाइगर बादशाह बादशाह टाइगर टाइगर बादशाह बादशाह टाइगर टाइगर बादशाह बादशाह टाइगर टाइगर बादशाह बादशाह टाइगर हेलो छा कई मुंहिंजे कम जो मां कोशिश कयां थो बादशाह परे न वेंदो साहिब एतिरी देरि छो मूंखे कमु खपे ॿुधई कोशिश कयां थो होटल गली गली कुल जांच रखंदो अचां थो हीअं दिन में सॼो मसइलो हल करे वठंदा इंशाल्लाह जल्दी ख़ुशख़बरी ॿुधंदव ठीकु आहे ओके छा थियो कम जो नंढा साईं पार्टी वठी आयो आहियां हुकुम कयो त वठी अचां आवाज़ वठी अचे माल चेक करे वठो नंढा साईं हीअं हल तूं अचो अचो विकी पतरस के वेहो वेहो जी सिकंदर खान माल ॿाहिरि आहे चेक करे वठो ऐं पेमेंट करे छॾियो चेक करे वठो माल घबरायो न सिकंदर खान माल बिल्कुलु पीवर आहे हा अचो मूंसां त माल बि चेक कयूं ऐं तव्हांखे पेमेंट बि करे छॾियूं ओके हलो पेमेंट कयो त असांखे जानी कमु आहे छोड़ दो उसे छोड़ दो उसे मजलूम जो साथी टाइगर ज़ालिमन पोया आहे टाइगर टाइगर बादशाह बादशाह टाइगर है टाइगर बादशाह बादशाह टाइगर टाइगर बादशाह बादशाह टाइगर तूं केरु आहीं ऐं असांजो रस्तो छो रखियो अथई बादशाह नालो आहे मुंहिंजो बादशाह असांजी तोसां का दुश्मनी न आहे असांजो रस्तो छो रोकियो अथई ए मौत जा सौदा करो मां पंहिंजे मजबूर मारूड़नि खे हिन हीरोइन जहिड़े नशे में फासाइण कोन ॾींदुसि हीअ धरती पाक आहे हिन धरतीअ ते मुर्शिद कलंदर रहंदो आहे लतीफ़ सरकार रहंदो आहे ऐं हिन धरतीअ ते तव्हां जहिड़े नौपाकनि जो वजूद
कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदुसि। मज़लूम जो साथी टाइगर ज़ालिमन पोयां आहे टाइगर बादशाह टाइगर। आईंदा मां तव्हांखे हिन शहर में न ॾिसां। हलो अचे वठो ऐं हा ही ग़रीब मारूड़नि में वञी विराइजो। वञो। कंहिंखे भतो ॾियो निकिर ॿार। हल वञी सरफूस सरकार खे सलाम ॾियो। असां हिते रुपयो रुपयो करे कमायूं, उहो बि तव्हांखे हफ़्तो ॾियूं। बच्चनि खे असांजो हल। ख़बर छा कोई मुंहिंजे कम जो। इंशाल्लाह बादशाह जे कोशिश में लॻो पियो अनकरीब बादशाह खे हथु करे वठंदासीं। कोशिश तुंहिंजी कोशिश अञा कंदो ई रहंदे। असांजो हिते सिर थो वञे, तूं कोशिश कॾहिं तुंहिंजी कोशिश पूरी थींदी? आहे इनाम तो वठी वञ। न साईं, न साईं। तू न तो जड़ा ॿिया कई। बॉस ही आहे अॼु जी वसूली। बॉस सभु को भतो वतो आहे पर छा? पर बॉस जमाल भते ॼण खां इनकार करे छॾियो आहे। जमाल जी इहा मजाल सरफू सरकार के भतो ॾियण खां इनकार करे। सरकार दिल त चवे पई कयां पूरो, असुल घटि कोन कयूं सा। तव्हांजो हुकुम ज़रूरी हुयो। बकवास बंदि कयो। जेको मुंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हाए उनखे मारण लाइ बि मूंखां पुछण आया। बॉस त हाणे ई वञी कयूंसि था पूरो।
न न उनखे त मां पंहिंजे हथनि सां मारींदुसि। बोस इन लाइ असां ई काफ़ी आहियूं, तव्हां छो था तकलीफ़ कयो? न चयुमि न न घणा ॾींहं थी विया आहिनि हिन हथनि कंहिंखे मारण जो मज़ो ई न आहे वरितो। अचो मूंसां। वाड़ जमाल वाह चइबो त तुंहिंजे वात में बि ज़बान आहे, तॾहिं त तूं मुंहिंजे माण्हुनि खे भतो ॾियण खां इनकार कयो आहे। सरफू हल मारे छॾ, पर ही सिर पंहिंजे रब अॻियां झुकियो आहे, न ॿिए अॻियां झुकियो आहे न झुकंदो। वाड़ जमाल वाह ॾाढो मज़ो ईंदो जॾहिं तूं मुंहिंजे अॻियां तड़पी तड़पी मरदे। जे मुंहिंजो मौत रब पाक तुंहिंजे नापाक हथनि में लिखियो आहे त पोइ मां रब जी रज़ा ते राज़ी आहियां। साथियो छा ख़्याल आहे? कुर्बानी जो बकरो कुसजण लाइ पाण तयारु आहे। काथे आहे काती त रखूंसि कंध ते। जी बॉस। त जीअं हिनखे ॾिसी ॿिया बि सबक़ वठनि त सरफू सरकार सां इनकार जो छा रिज़ल्ट हूंदो आहे। माण्हूअ जे सिर जे ख़ातिर हर चीज़ विञाए वेठासीं। तो त सभा मारे छॾी तल सुर जगाए छॾिया असांजा। वाह वॾा नहीं वाह का ॻाल्हि आहे नहीं। इश्क जो वॾो वॾो फटियल आहे। तो त कलाम चई करे असांजा पुराणा फट ताज़ा करे छॾे। पुराणा वॾा तव्हांखे को पुराणो इश्क यादि आयो आहे? जी जी सिकंदर खान जी जी खैर त आहे बादशाह। बादशाह असां पाण बादशाह आहियूं, सिकंदर खान असां पाण बादशाह। इहे कई बादशाह असां पंहिंजे पेरनि जे हेठां रगड़े छॾिया रगड़े। दिलि जाए कर सिकंदर खान, दिलि जाए कर। इहो बादशाह तोखे गभा गभा करे ॾींदुसि, तुंहिंजे पेरनि में उछलींदुसि मां इहो बादशाह। ओके सिकंदर खान ठीकु आहे। साथियो जे चीफ ऐं सिकंदर खान खे हिलाए छॾियो आहे हिलाए। हाणे होशियारु थियो त हिनखे ईअं ॻाइणो आहे ॻाइणो। ऐं हा हुनखे ख़बर पए त हिन जुईअ में दरिया ख़ान बि रहंदो आहे। दरिया ख़ान वॾा कई अहिड़ा आया कटे कटे टुकुर करे उछले छॾियो ते। असां ॿेले जा शींहं हू असांखे छा करे सघंदो? तुंहिंजो हुकुम खपे। वॾा हिकु धक बि मुंहिंजो सही न सघंदो। वॾा इनखे मामूल न सम्झो, छो त हुन सिकंदर खान खे बि मुंझाए छॾियो आहे। हा सिकंदर खान खे। वॾा सदोरे जी ॻाल्हि में दम आहे वॾा। त ठीकु आहे साथियो, त का प्लानिंग करे हिन बादशाह खान खे ज़रूर मारबो ज़रूर। मज़लूम जो साथी टाइगर ज़ालिमन पोया आहे टाइगर टाइगर बादशाह। जबल ही छाजो आवाज़ आहे? बॉस ख़बर न आहे अलाए छाजो आवाज़ आहे। सरकार सम्झो नथो अचे अलाए छाजो आवाज़ आहे, पर लॻे थो त को ख़तरो आहे। खतरनि जे खिलाड़ियुनि अॻियां ही कहिड़ो ख़तरो थी सघे थो? बॉस लगे तो कान का आफत अचण वारी आहे।
असां बि कंहिं आफ़त खां घटि न आहियूं पर पोइ बि होशियारी हुजेव वक़्तु पुछी न ईंदो टाइगर बादशाह बादशाह टाइगर बादशाह बादशाह टाइगर केरु आई इन तरह रस्तो छो रोकियो अथई रिश्ते में तो मां तव्हांजो पीउ लॻंदो आहियां नालो आहे बादशाह छा मौत खां पुछबो आहे त तूं केरु आहीं छा इज़राइल खे बि को मारण वारो आहे छा चइबो त नंढे इज़राइल खे मारण जो शरफ़ बादशाह खे हासिल थींदो बादशाह बॉस ही उहो ई बादशाह आहे जंहिंजी चीफ खे ॻोल्हा आहे बोस ही त पाण ई हथ अची वियो ओए देर साजी आहे बकोड़े था अचूंसि अचो कयोसि था घेरा देर साजी आहे कयो घेरो इज़राइल साहब तुझे मौत जे विच में केतिरो मुफ़ासिलो आहे ॿुधाए पर बादशाह तुंहिंजी मूंसां कहिड़ी दुश्मनी आहे अड़े मुझे सभा जहिड़े मारूड़नि सां ज़ुल्म करण वारे हर साल मसां मुंहिंजी जंग आहे मूंखे माफ़ कर बादशाह मूंखे माफ़ कर मां ही सभु कम छॾे तौबा तार थींदो मूंखे माफ़ कर बस मुंहिंजी जान बख़्श न न तुझी माईअ कीअं जान बख़्शा हाँ एॾो पुराणो हिसाब चुकतू त थिए मूंखे माफ़ कर बादशाह बस एतिरो जल्दी पोइ मर टाइगर बादशाह बादशाह टाइगर टाइगर बादशाह बादशाह टाइगर टाइगर बादशाह बादशाह टाइगर टाइगर बादशाह बादशाह टाइगर मज़लूम जो साथी टाइगर ज़ालिमन पोया आहे टाइगर टाइगर बादशाह बादशाह टाइगर तोड़े थी भी हाणे ॾिसां काॾे थो वञे बादशाह
मेरे आने ये रहा बादशाह उठी बादशाह उठी तुझे लेके जाता हूं नठो ए बठी खबर ना हेलो बादशाह कहिड़ो दफ़ो जहिड़ो मुंहिंजो साम्हूं अच हिकु दफ़ो जे मां तोखे छॾे वियुसि हिकिड़ो दफ़ो बादशाह अची वञो अची वञो मोलाई साहब मोलाई साहब मोलाई साहब मोलाई है मोलाई सर हे छा था कयो हे मौलाई आहे पंहिंजे ग्रुप जो जमादार सिपाही सर बादशाह सर मोलाई मारी यार बादशाह हिते ॾिठो मां बादशाह बादशाह हेड़ो फसल सुभान अल्लाह किरोड़े कुर्ब खाल के अकबर जा अब छा था समझो हाँ वॾा हेल माशाल्लाह फसल बहितर थियो जुमना घणा ई फसल तो खाधा हाणे वञी फसल तूं मथे खा मरण लाइ तयार थी वञ अचई दी दरिया खान ताल बुधी छॾ तहां ज़ुल्मनि जा पहाड़ केरिया हल बादशाह आयो आहे हाणे तहां जो अंत अचण वारो आहे अदा जुमन ज़ालिमो तव्हांखे बि ख़ुदा जो केरु पवंदो ही तव्हां छो कयो हाणे तुंहिंजा बि ॾींहं पूरा थिया आहिनि मथे वञण जो अचई थी गोली ॾिसो छा था ॿियो देरनि खे पयूं टाइगर बादशाह बादशाह टाइगर टाइगर बादशाह बादशाह टाइगर
टाइगर बादशाह बादशाह टाइगर टाइगर बादशाह बादशाह टाइगर मजलूम जो साथी टाइगर बादशाह खान तो सा मुकाबलो करणो आ चाहिए गोली बादशाह तुझी सलामती इन्हीं में आहे तो तू पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर ॿिन्हिनि जी इन जे करे जान थो बख़्शां त तव्हां पंहिंजे पीउ शहबाज़ खे बादशाह जी ताक़त ॿुधायो।
इंस्पेक्टर ठारा तूं ऐं दरिया खान घबरायल था लॻो, छा ॻाल्हि आहे? सिकंदर खान इंस्पेक्टर ठारे त चङनि भलनि जूं बोल्टियूं बंदि करे छॾियूं, पर ही छा? चीफ साईं, का ख़बर ई नथी पए कहिड़ी मिटीअ जो ठहियल आहे, को वजू ई वठणु नथो ॾे। पर हे एतिरो त हवा ऐं गोली खां तेज़ थो अचे, बवाडा ख़बर ई कान पई। चइबो त हाराइजी आया। ठारा तूं त चवंदो आहीं त ठारे खां त शींहं बि ड्रींदा आहिनि, पोइ तूं हिकु मामूली इंसान खां थो डिॼे। सिकंदर खान हिनखे मामूली इंसान न सम्झो। पुछा असां हुनखे आसमान तां लही आयल ख़ुदा सम्झो? बेवकूफ़ हो। सरकार हुनजे अचण ऐं गजगोड़ में मूंखे ईअं पियो लॻे त हिकिड़ो टाइगर अची रहियो आहे। टाइगर जे हो टाइगर आहे त मां बि शिकारी आहियां। मुंहिंजे गोलीअ खां पोइ हो खुरड़ी बि न हणंदो। सरकार तव्हांजे वस जी ॻाल्हि न आहे। बकवास बंदि कयो। त पोइ बाबा भली तव्हां शौक़ु आज़माए ॾिसो। चइबो त तव्हां ते सभु ख़र्च मुंहिंजा अजाया विया। ठीकु आहे त पोइ हिन टाइगर जो शिकार मां तव्हांखे पाण करे ॾेखारींदुसि। टाइगर बादशाह बादशाह टाइगर, टाइगर बादशाह बादशाह टाइगर। शायद तू शहबाज खान जे दहशत खां वाक़िफ़ न आहे। रड़कण सां शींहं बेला छॾे वेंदा आहिनि। नी रड़कण सां पहाड़ भुरी पुरज़ा पुरज़ा थी वेंदा आहिनि। तूं त हिकिड़ो इंसान जो बचड़ो आहीं। शहबाज खान ॾिस तुंहिंजे साम्हूं बादशाह खान। बादशाह खान अॼु तोखे ख़बर पइजी वेंदी त शहबाज खान छा ताक़त आहे। बादशाह तोखे ख़बर पइजी वेंदी त तूं असांजे कब्ज़े में आहीं। सिकंदर खान तकड़ न कर, तोखे हींअर ई ख़बर पइजी वेंदी त केरु कंहिंजे कब्ज़े में आहे। इधर अरे तो ही था क्यों तो ही मां त पंहिंजे यारीअ जो हक़ अदा कयो आहे। ला इलाहा बादशाह खान अॼु तोखे ख़बर पइजी वेंदी त शहबाज खान छा ताक़त आहे। शहबाज खान हाणे ॿुधाए त तो ज़मान खान खे छो मारियो? ॿुधाए। ज़मान खान खे तूं कीअं सुञाणींदो आहे?
छॾियो आहे हुन सां तुंहिंजो कहिड़ो रिश्तो आहे? जेकॾहिं सलमान तुंहिंजो पुटु आहे त मां बि सलमान खान जो पुटु आहियां। छा तूं मुंहिंजे वॾे भाउ सलमान खान जो पुटु आहे? जी हा, आउं ई हुन जो पुटु रहमान खान आहियां। मूंखे जल्दी ॿुधाए ॿुधाए त उहो किथे आहे? पुट तूं मूंखे माफ़ कर, मां तुंहिंजो गुनाहगार आहियां, मूंखे सिरदान ॾे, मां बि तोखे हिकिड़ी सरप्राइज़ ॾींदुमि। हा पहिरियों ॿुधाए, मां चवां थो ॿुधाए। तो मूंखे बशके छॾियो, तो मूंखे बशक कयो, तो मूंखे माफ़ी ॾेई छॾी। सरप्राइज़ इहा आहे तुंहिंजो पीउ ज़मान खान ज़िंदा आहे, ज़िंदा आहे। छा बाबा ज़िंदा आहे? त पोइ ॿुधाए त बाबा किथे आहे? ॿुधाए मूंखे। वो मुंहिंजी हवेली जे तहखाने जे ज़िंदान में क़ैद आहे। हल त ॾेखारे हरिया। शहबाज खान, मां तुंहिंजी मक्कारी मां वाक़िफ़ आहियां। मूंखे ख़बर आहे त मुंहिंजो बाबा किथे आहे। पहिरियों मां तोखे उन जहान मोकिलिया। पंहिंजे नापाक जिस्म ते कानून जी वर्दी पाए बीठो। वर्दी ला, वर्दी ला, ला, ला। बादशाह मूंखे माफ़ कर, मूंखे माफ़ कर। बस जेको मां कयो, मां पंहिंजे कानून खे लॼाए शहबाज खान जे करे, मूंखे माफ़। अरे तुंहिंजे घर में ॿार बच्चा कोन हुया? तुंहिंजे घर में औरतूं कोन आयूं जो तो शहबाज खान जे करे हिते ज़ुल्म कया? उन जहान मोकिलींदुसि। ऐं हा, तो जहिड़े ज़ालिम जी दोज़ख में बि जाइ न हूंदी। भजी करे तो धीरज।
आहे चाचा कादन तव्हांजे वञण खां पोइ हिन मुंहिंजी पीअरनि वांगुरु परवरिश कई। कादन तूं पंहिंजे निमक जो हक़ अदा करे छॾियो आहे। इहो तुंहिंजो एहसान मां सॼी ज़िंदगी लाहे न सघंदुसि। तूं उहो कमु करे ॾेखारियो आहे जेको मुंहिंजे सगन भाइनि बि न कयो ऐं तूं मूंसां वफ़ादारी कई। सरकार ईअं चई करे मूंखे शर्मिंदो न कयो। मूं त पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो आहे। ज़मान ख़ान अहिड़ा सचा इंसान ऐं वफ़ादार तमामु घटि मिलंदा आहिनि। ज़मान ख़ान हिन जे कोशिशुनि सां ऐं वफ़ादारनि सां हिकिड़े सभु असां अॼु गॾु थिया आहियूं। रहमान दिलेरी ऐं जुरत खे सलाम थो कयां। जेको कमु कानून खे करिणो हुयो उहो हिन पंहिंजे ज़िमे करे ॾेखारियो। अगरि अहिड़ा जवान असांजे महकमे में हुजनि त असांजो मुल्क ॾोहनि खां पाक थी वेंदो। ज़मान ख़ान सर सही थो चए। सर इन में को शक न आहे। बाक़ी बादशाह जी बहादुरी खे त सलाम आहे सलाम। हा तमामु सही था चओ DSP साहब। ऐं हा बाबा साहब जॾहिं न मूं बादशाह खां जो रूप धारियो त उन वक़्तु ज़ुल्म जे ख़िलाफ़ु हर इतलाह ॾियण वारो हिन हवेली जो ख़ासि नौकर शमूल जंहिं मूंखे हर ॻाल्हि खां चौकसि। सोनी मोडी